घोड़ की जमीयत उलमा इस्लाम फेजी अगवान मौलाना अब्दुल कयूम हालिजवी ऐं PGI के छॾे JUI में शामिल थींदड़ सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ RO ऑफिस घोड़की पहुंची घोड़की जे सूबाई तक PS 21 ते पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया। RO ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना अब्दुल कयूम हालिजवी ऐं सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ जहिड़े अॼु असां RO ऑफिस पहुची सूबाई तक PS 21 लाइ पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। जमीयत उलमा इस्लाम घोड़की जी अवाम जी हमेशा ख़िदमत कई आहे ऐं इहो सिलसिलो मुस्तक़बिल में जारी रहंदो। हुन चयो त असांखे घोड़की जी अवाम ते पूरो यकीन आहे त उहा असांखे वोट ॾींदा, इलेक्शन में बि कामयाब थी असां अवाम जी ख़िदमत कंदासीं। इन मौक़े ते एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, मौलाना मोहम्मद कासिम, मौलाना मोहम्मद इसाक लगारी, मौलाना अल्लाह ॾिनो चन्ना, मौलाना नदीम चन्ना, हाफ़िज़ राज अहमद चन्ना ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जीअं त असांजी JUI जी शमूलियत खां बाद में असां PS 21 ते ऐं NA 199 ते जेको आहे फॉर्म सबमिट करायूं पिया। PS जो त जमा थी वियो आहे ऐं हींअर असां वञूं पिया मीरपुर माथे ॾे 199 NA 199 जो फॉर्म सबमिट कराइण। इंशाल्लाह मूं अॻु में बि वज़ाहत करे चुको हुउसि इंशाल्लाह, ऐं वधीक कंपेन में ई कंदासीं त वधीक बहितर रहंदो अॼु ॾिसनि। ऐं इंशाल्लाह मंशूर जेको आहे उहो असांजो JUI जो ऐं असांजो जेको बि हूंदो इंशाल्लाह उहो तव्हांखे वज़ाहत करे इंशाल्लाह खणी उनखे जाम साहब जो खटण खां बाद में छा फ़ैसिलो मूंखे ख़बर न आहे, इहो उन जो ज़ाती मसइलो आहे। बहरहाल जेतिरे क़दुरु मुंहिंजो आहे त हाणे PTI खे छॾियो आहे, JUI मां शामूलियत कई आहे त इंशाल्लाह असांजी जेके बि सिंपैथीज़ हूंदियूं उहे JUI सां गॾु हूंदियूं। असां सां उहो त मथी सतह ते जेको बि इतिहाद थिए थो उहा त ख़बर बाद में पवंदी। फ़िलहाल त असां पंहिंजे जमात जे टिकट ते बीठा आहियूं, जमीयत उलमा इस्लाम जे टिकट ते। हर पार्टीअ जो आवाम जी ख़िदमत, इंसानियत जी ख़िदमत। असां त हिन दफ़े हुननि खे आज़मायो अथव, तंहिंजे करे हिन दफ़े जमीयत उलमा इस्लाम खे आज़माए ॾिसो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।